वञण सां सीधी गजंटन में वठी मुंडी सॼी कपे खणी आयो। खोलियो अथईसि। साईं बादशाह हिकिड़ो बादशाह जो मौला आहे ज़माने जे टुकड़ी जो बादशाह हो। उनखे पुटु राहिब, हिकिड़े जो नालो राहिब, ॿिए जो साहिब, साहिब वॾो राहिब नंढो। पोइ हिननि जी हरकत ऐं शौक़ु शिकार हूंदो, गज़ कमाण खणी वञी खूह ते वेहंदा हुआ। पोइ जेके मायूं ईंदियूं हुयूं पाणी भरणु, पाणी भरे निकिरंदियूं हुयूं, गज़ हणी उन्हनि जा दिला भञी छॾींदा हुआ। पोइ दिला खणी वञी बादशाह खे ॾिनऊं त बादशाह खे भला हे तुंहिंजे पुटनि जा कम अथई, असांखे त हाणे मानी असांजी हराम करे तुंहिंजे पुटनि छॾी आहे। बादशाह वज़ीर खे चयो, वज़ीर हाणे हिन पुटनि सां छा कयूं? चए बादशाह खे भला हिननि खे चयो ई न, ट्रामे जा थां ठाराए लोहा हिननि खे था ॾियूं, पोइ तुंहिंजे पुटनि खे मोकल आहे। साईं उहो ट्रामे जा थां ठाहिया, उन घर खणी हिननि जे मायुनि खे ॾिनूं। मायूं उहे ट्रामे जा थां खणी ॿिए ॾहाड़े ते पुॻियूं आहिनि खूह ते। राहिब साहिब वेठा हुजनि। राहिब साहिब खे चयूं, बादशाह छोकिरा हाणे तव्हांखे मोकल आहे। छोकिरनि ॾिठो त हल बिना लोहा थां अची विया आहिनि दिला, हाणे त इहो कमु ॻरो थी वियो। उहो ॾियारो छॾे मोटी अची लोहर खे चयूं असांखे तीर अहिड़ा ठाहे ॾियो ॾियो जंहिं लोह मुहणूं हुन पार हलिया वञनि। हाणे त हिननि खे तीर ठही मिलिया आहिनि। ॿिए ॾहाड़े ते मायूं आयूं आहिनि, अचे थां भरियूं दिला भरे ऐं रवानियूं थियूं आहिनि। छिके तीर हयूं टिनि चइनि दिलनि मूं हुन पासे तीर हलियो वञे, दिला हिननि जा तूतली वहंदी वञे, पोल पुसाए वञी निकितियूं घर। हाणे त हिन जा पुठा पुसी विया मायुनि जा, उहे दिला वञी मुड़ुसनि खे ॾिनूं, चयूं हीअ हक़ीक़त आहे, हीअ ॻाल्हि आहे। हाणे साईं उहे दिला पुॻा बादशाह वटि। बादशाह ॾिसे वज़ीर ॾे, वज़ीर ॾिसे बादशाह ॾे। वज़ीर चयो बादशाह खे भला हाणे पुट मिठा कर जा, रैयत मिठी कर। हुन चयो पुटनि खे मां कढां थो, रैयत कोन कढंदुसि। हाणे बादशाह पंहिंजी बानी खे चयो, थैली मच्छी जो ॿोड़ जवन जी मानी, चंपल हिकिड़ो हिननि जे छोकिरनि जे गेट ते ऊंधो करे आ। पाणे मोटी वेंदा, मुल्क निकाली आहे हिननि खे, रैयत कान छॾिबी। हाणे साईं बानी वई आहे उते, थैली मच्छी जो ॿोड़ ऐं जवन जी मानी, चंपल हिननि जे छोकिरनि जे कमरे जे मथां गेट ते ऊंधो कयो हली आई। नेरनि जो टाइम थियो आहे, छोकिरा आया। छोकिरनि अचे राहिब चयो भाउ साहिब खे, चए था पोइ हिते मूं वटि चंपल ऊंधो लॻो पियो आहे, बाबे असांखे मुल्क निकाली ॾेई छॾी, हल त हलूं। मुंहिंजा जानी ही हलंदे कंदे हाणे पंध में आहिनि, सिजु लथो आहे, हिकिड़ो खूह हिकिड़ो अंब हुजे, उन जे हेठि उन्हनि खे सिजु लही वियो। राहिब चयो साहिब खे, अदा ॻाल्हि ॿुध साहिब, अॻियां ॿ पहर मां थो चौंकी ॾियां, पोयां ॿ पहर वॾो ऐं तूं ॾिजांइ। हाणे त राहिब वेही रहियो आहे, साहिब निंड्रा अंब जे हेठूं चौंकी पियो थो ॾिए। खूह मूं बला निकिरी, छा थी चवे त केरु सुजाॻ केरु निंड। राहिब चयो, चए राहिब सुजाॻा साहिब निंड्रा। वरी बला खूह में हेठि लहियो हली वञे, 2 पहर पूरा थिया आहिनि। मुंहिंजा भाउ हिते भाउ खे उथारे, चई अदा साहिब ॻाल्हि ॿुध, हिन खूह मूं बला निकिरी, पुछा कंदई त केरु सुजाॻ केरु निंड, तूं चइजां राहिब सुजाॻा साहिब निंड्रा। भाउ पंहिंजो नालो न वठिजांइ, मतां मूंखे बला खूह माराए विझी, हौसलो कजांइ। हाणे साईं राहिब सुम्ही रहियो आहे निंड, साहिब वेठो आहे, बला हिननि खां पुछा कयो आहे केरु सुजाॻ केरु निंड। हिन चयो राहिब सुजाॻा साहिब निंड्रा। 2 टे चकर इहो गुफ़्तो ॻाल्हायईं, बला चई कोन। पोयों पहर राति जो थियो आहे, वॾो असरु थियो आहे, बला निकिरी, चयो केरु सुजाॻ केरु निंड। साहिब हिते चयो त वॾो मां आहियां, मां पंहिंजो छो न नालो वठां।
हिन चयो त साहिब सुजाॻा राहिब नंढड़ा भलाई वराए पुछ कंध में साहिब वीचारो फतके पियो किरी पियो भला राहिब जो साहु पियो वरी हली वई खूह में। हाणे साईं त सिॼ उभरियो आहे। साहिब चयो हाणे वञा किथां वञी खफण जा कोडर खणी अचां जो भाउ खे दफ़नायां। साहिब खान वञे पियो अॻियों हिकिड़ो बादशाह मरी वियो जंहिंजो लाश खयों पिया अचनि मुंहिंजा भाउ हिते। हिन चयो सवाब ख़ातिर मां छो न वञी कुल्हो ॾियां लाश खे। हिन वञी कुल्हो ॾिनो आहे। बादशाह जो चवणु इहो ई हो त जेको अॻु में मुंहिंजे लाश खे कुल्हो ॾिए मुंहिंजी वॾवर धीउ उनखे ॾिजो ऐं तख़्त बख़्त उन जो आहे उनखे तख़्त ते विहारजो बादशाह उहो आहे। हाणे साईं हिन वञी कुल्हो ॾिनो आहे बादशाह खे पूराए हाणे मोटिया आहिनि कांधनि सां। हिन पंहिंजो रस्तो वरितो आहे वज़ीरनि खे बाहि में वरितो आहे चए जवान थधो थी बादशाह जो ई हुकुम आहे हल शादी कर पोइ जॾहिं खपई तॾहिं वञ। हाणे त हिन खे वठी विया आहिनि। हिन वञी बादशाह ज़ादे सां निकाह विझी तख़्त ते वेही रहियो आहे। भाउ जी यादगिरी विसरी वई। हिकिड़ो फ़क़ीर जी ज़ाल फ़क़ीर जी न्याणी वेठल जवान टई हिते आया आहिनि अंब जे हेठूं। हाणे त हिननि खे अचे ॾिठूं त हल भेण अहिड़ो शहज़ादो मोह पियो आहे। हिन वारी न्याणी चयो पीउ खे चए बाबा हिन जो साहु नाग पी वियो आहे हिन खे उथार नाग खे घुरा। पोइ पीउ न्याणी खे चयो बचा ॻाल्हि ॿुध असांजो न को मिटु आहे न को माइटु आहे हरू भरू नांगनि सां जहिड़ा वतूं कंदा असांखे मारे विझे त पोइ। चए बाबा इन जीअण खां मरणु भलो आहे हाणे हिन नाग खे घुरा। चए पोइ छेणा गॾु कयो। चए हा छेणा हिननि गॾु कया 6-7 ढेर कयूं उन्हनि खे जोगी खणी बाहि ॾिनी 7 ढेर ॿरनि पिया। अचे मुरली वॼाई अथसि नाग निकिरी खूह खां फ़क़ीर सां थो ॻाल्हाए। चए फ़क़ीर ॻाल्हि ॿुध तुंहिंजो मिटु आहे माइटु आहे भाउ आहे केरु आहे जो तो मथे में मूंखे सूरु विधो आहे। हिन नाग खे चयो नाग ॻाल्हि ॿुध अहिड़ा शहज़ादा न आहिनि मारबा हिन में साहु विझ जेकॾहिं न त तोखे तुंहिंजी मुंहिंजी अॼु ख़बर पवंदी। नाग कावड़ मूं वठी त फूको ॾिए 6 ढेर ख़तमु थी विया बाक़ी हिकिड़ो ॿरे पियो। वरी अची हिन मुरली खे खयो आहे नाग निकिरी ॿाहिरि। चए ॻाल्हि ॿुध जोगी मां हिनखे साहु विझां थो मूंखे मार न। चए हा साहु विझी त न त इन मच में तोखे साड़ींदुमि। हाणे साईं नाग आयो आहे हुन कन मां फूको हुन कन मां फूको ॾिनई राहिब अदा करे उथी पियो। फ़क़ीर ॻाल्हायोसि चए जवान अदा किथे अथई असांखे सुञाण असां केरु हूं। चए तव्हां फ़क़ीर आहियो। चए पोइ हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे केॾे थो वञी। चए जॾहिं तव्हां तॾहिं मां। फ़क़ीर खे न्याणी चयो बाबा ॻाल्हि ॿुध हीउ शहज़ादो मुंहिंजो मुड़ुसु आहे ॿियो मुड़ुसु कान कंदसि। चए इहा ॻाल्हि आहे। चए हा इहा ॻाल्हि आहे। मुलो वठी निकाह विझी हाणे साईं शहज़ादे खे पंहिंजी हिन न्याणी ॾिनी आहे। हाणे शहज़ादो फ़क़ीर जी न्याणी फ़क़ीर जी ज़ाल फ़क़ीर चारई गॾु थी निकिरी पिया आहिनि पिनंदा खाईंदा मुरलियूं वॼाईंदा वतन। हाणे साईं अलाह जो को ॾिहाड़ो थियो आहे त हाणे उन बादशाही में पुॻा आहिनि जिथे साहिबनि जो भाउ बादशाह थियो तख़्त ते वेठो हुजे उते पुॻा आहिनि। हाणे हिते पंहिंजे सहुरे फ़क़ीर खे चई चाचा ॻाल्हि ॿुध अॼु तुंहिंजो कमु मुरली जो न आहे अॼु राहिब मुरली वॼाईंदो। हिन खे चई बचा तुंहिंजी मर्ज़ी आहे। राहिब हिते ओताक में आयो आहे साहिबु तख़्त ते वेठो हुजे मुंहिंजा जानी राहिब अचे थो मुरली खे खणी मिर्ज़ा ग़ालिब जो गानो खईं तो गुज़रा हुआ ज़माना आता नहीं दोबारा। ठका खणी कराई सॼो गानो हुनजो अध ते आयो आहे। साहिब जो तख़्त 2 फुट ज़मीन खां मथे चढ़ियो आहे। साहिबु ॾिठो हिते कमु करियो आहे हिते हिननि खे ॾाढा पैसा ॾिनई मानियूं खाराई
हिननि खे जे फ़क़ीर ॻाल्हि ॿुधो तव्हां सॼो ॾींहुं पिनी शाम जो ख़ुदा करणु मुंहिंजी दावत अथव मूं वटि अचिजो। फ़क़ीरनि जो वाह जो ईंदासीं राहिब भाउ पंहिंजो सुञातो साहिबु न सुञातो राहिब खे। हीअ विया सॼो ॾींहुं पिनी सिजु लहण वारो हुजे ठका अच कयूं साहिबु बादशाह वटि। ॾाढियूं हिनखे मुरलियूं ॿुधायूं कचहरियूं कयूं। बादशाह साहिबु चवणु लॻो फ़क़ीर ॾियो ख़बर का ॻाल्हि खणणु अचेव थी बादशाही नज़ीर। राहिब चयो साईं थोरी टुकड़ी आहे ॻाल्हि जी ॿुधाईंदासीं के ॿुधायो। हिते राहिब शुरू थी वियो के बादशाह क़िबला बादशाह जा ॿ पुट हा जेके मायुनि जा थां भञी छॾींदा हुआ नेठि लोहा थां ठहिया उहे बि भञी ॾिनऊं। राहिब साहिब खे पियो मुल्क निकाली ॾिनी। पोइ निकिरी हिकिड़े खूह ते विया आहिनि अंब हुजे उनजे हेठि वञी वेठा। राहिब चयो अदा मां पहिरियां 2 पहर मां चौकी ॾींदुसि 2 पहर तूं चौकी ॾिजांइ। वरी ॻाल्हि मोटी वई छा पोइ हिते न अॻिते हाणे साईं इहे चौकी वेठा ॾियनि 2 पहर पूरा थिया। साहिब खे चई त हाणे 2 पहर आहिनि तुंहिंजा। इहा न भरी आहे सुठो अॻिते भरी आहे न हुतां को वठी न इहो ॻाल्हि तूं खण न अॻिते जेको आहे तफ़सील सां हाणे साईं छा थियो हिते साहिबु ॾिठो त वॾो मां आहियां मां छो न पंहिंजो नालो खणां। मुंहिंजा भाउ छा थियो साहिबु खयों पंहिंजो नालो बला खूह मूं निकिरी आई जेको बला हिन खे पुछ हणी केरु आहे राहिब जो साहु पियो हली वई बला सिजु भरियो आहे। साहिबु चयो हाणे वञा कोडर खणी अचां खफन वठी अचां भाउ खे दफ़नायां। हाणे साहिबु शुरू थी वियो आहे पंध में। अॻियूं बादशाह हिकिड़ो मरी वियो जंहिंमें बादशाह जो इहो ई चवणु हो त जेको अॻु में मुंहिंजो लाश खे अची कुल्हो ॾिए मुंहिंजी न्याणी उनखे परणाइजो बादशाही उनखे ॾिजो। बादशाह क़िबला पोइ हिन भाउ खे छॾे ऐं उनखे लाश खे वञी कुल्हो ॾिनई। कुल्हो ॾेई दफ़नाए बादशाह खे मोटिया आहिनि। हीउ पंहिंजे रस्ते सां निकितो आहे वज़ीर हिन खे ॿाह में वठी चयो हल जवान जा पुट बादशाह जो ही कौला हिन खे वञी परणायूं बादशाही तख़्त ॾेई छॾियऊंसि। बादशाह क़िबला अॻिते असांखे ॻाल्हि कान थी अचे। बादशाह चयो हे 5000 अथव अॻिते ॻाल्हि खे खणो। के बादशाह क़िबला मथूं फ़क़ीर जी न्याणी फ़क़ीर जी ज़ाल फ़क़ीर पाण आया आहिनि। अचे राहिब खे ॾिठूं फ़क़ीर जी न्याणी चयो बाबा ॻाल्हि ॿुधे शहज़ादो आहे हिन खे उथार। हिननि खे छा कयूं न्याणी खे चई पुट इहा ॻाल्हि आहे त हिकिड़ा ढेर 6-7 कयो छेणनि जा पोइ बला खे घुरायूं 6-7 ढेर कयूं उन्हनि खे बाह ॾेई फ़क़ीर जे मुरली खे खयूं आहे। मुरली ॾाढी वॼाई अथसि मुंहिंजा जानी बला कावड़ मूं थी वठी वियो फूक ॾियो 6 ढेर उॾरी विया बाक़ी 7 ॿरे पियो। हिते नेठि जे मुरली वॼाई बला हिन खे चयो चे फ़क़ीर ॾे ख़बर तुंहिंजो मिटा माइटा थो छो मथे में सूरु विधो अथई। हिन जो ॻाल्हि ॿुध बला हिन खे साहु विझ जेकॾहिं न त तुंहिंजो बि साहु ख़तमु आहे अॼु हिन बाह में पुरड़ींदोमांइ। पोइ बला आई आहे हिन खे हिकिड़े कन में फूको ॾिनई ॿिए कन में फूको ॾिनई। राहिब अदा करे उथियो आहे उन अंब जे हेठां। हाणे इहा राहिब ॻाल्हि पंहिंजे भाउ माना बादशाह साहिब खे थो ॿुधाए साहिब खे थो ॿुधाए। हा हाणे साईं हिते छा थियो आहे हिते फ़क़ीर आयो आहे फ़क़ीर पुछा कयोसि हिन खे उथारे फ़क़ीर चयोसि हाणे जवान वञ हलियो। बादशाह जी हिन ग़रीब जी छोकिरी फ़क़ीर जी चयो बाबा मुंहिंजो मुड़ुसु हीउ आहे। हाणे बादशाह क़िबला उन फ़क़ीर पंहिंजी न्याणी ॾिनी अथसि 4 भाती फ़क़ीर जी ज़ाल राहिब जी न्याणी गॾु पिनंदा खाईंदा था वतन। ॿियो सभु ख़ैरु आहे बादशाह अॻिते असांखे ॻाल्हि कान थी अचे। बादशाह थो हिननि खे चवे
चए ॻाल्हि ॿुधो जवान, हाणे जेकॾहिं मुंहिंजो भाउ किथे बि तव्हांखे हथु अचे, मूंखे भाउ मिलायो था हीउ बंगलो 12 महीना खाधो पीतो मां तव्हांखे ॾींदुसि, किॾे बि पिनण न वञो, मूंखे भाउ मिलायो फ़क़ीर। राहिब चवणु लॻो चए बादशाह क़िबला लिखत करे ॾे दस्तावेज़ ते, पोइ असां तुंहिंजे भाउ खे ॻोल्हींदासीं। बादशाह हिननि खे लिखी ॾिनो, हीउ बंगलो मूं हिन फ़क़ीरनि खे ॾिनो, 12 महीना खाधो पीतो मूं हिन फ़क़ीरनि खे मां ॾींदुसि, जे मुंहिंजो भाउ मिलायूं मूंखे। हाणे साईं इहा लिखत थी वई। हिते राहिब चवणु लॻो साहिबु भाउ खे, चए अदा साहिबु ॻाल्हि ॿुध, मूं तोखे केॾो सम्झायो त अदा तूं पंहिंजो नालो न वठिजांइ, मूंखे माराइजंदे। हाणे साईं राहिब इहा ॻाल्हि कई, भाउ जेको साहिब जो तख़्त मूं थी भाउ खे ॾाढो भाकुर विधई, चए तूं राहिब आहीं? चए हा मां राहिब आहियां। चए हाणे ॻाल्हि ॿुध राहिब, इहो बंगलो, इहा बादशाही तूं ॼाण, तुंहिंजो अलाह ॼाणी, मां ॿाहिरि शौक़ु शिकार कंदुसि, पंहिंजी ज़ाल वठी वञी घर विहार, पंहिंजी भाॼाई वञी हथु कर, हीउ बंगलो ससु सहुरे खे ॾे, पंहिंजनि सां पाण वञी मुंहुं ॾे, जेकी खपेनि सो खाइनि। मुंहिंजा जानी फ़क़ीर बि ॾाढो बंगले में ख़ुशि थी वेही रहियो, खाधा पीता 12 महीननि जा मिलनि पिया। राहिब साहिब सां गॾु बादशाही मचाए वेही रहियो, ख़ारकूं विरायूं 6, 2 खाधियूं मुंहुं, 2 खाधियूं ॻाल्हि खणण वारे, 2 खाधियूं ढोले मरी, कल ॾिठोसीं जानी ख़ुशि वेठा हुई। साईं बादशाह हिकिड़ो, बादशाह त मुंहिंजो मौला आहे, ज़माने जे टुकड़ी जो बादशाह हो, उन पुछा कयो वज़ीर खां, चए वज़ीर ॾे ख़बर तो पंहिंजे ज़िंदगी में यार घणा कया आहिनि? चए साईं यार मूं कया आहिनि 4। बादशाह पुछा कयोसि वज़ीर ॾे ख़बर 4 यार मूंखे ॾसींदे? चए हा साईं ॾसींदो साईं, पर बादशाह न सॾाईंदे, मुंहिंजो यार सॾाईंदे, कपिड़ा मेरा पाईंदे, इहे बादशाही वॻो न पाईंदे, पोइ तोखे मां 4 यार ॾसींदुसि। चए यार तुंहिंजा कहिड़ा आहिनि? चए यार मुंहिंजा हिकिड़ो आहे ॻाल्हिर, हिकिड़ो आहे चांहिर, हिकिड़ो आहे मानिर, चोथों आहे सिरवेच। चए वज़ीर पोइ इहे मूंखे ॾसींदे? चए हा साईं, सुभाणे सिज लथे जो हलंदासीं। हाणे साईं बादशाह कपिड़ा उहे बादशाही लाथा आहिनि, बादशाह न सॾायईं, यार हिन जो सॾायईं वज़ीर जो। हे 2 ॼणा गॾिजी ठका वञी कयूं हिकिड़े ॻाल्हिर यार वटि, वज़ीर जे यार वटि। उन सां कलाक 2 ॻाल्हियूं उन ॿुधायनि, न मानी जी सलाह कयईं न चांहि जी सलाह कयईं। 2 कलाक उन सां मथो हणी हाणे वरी उथिया आहिनि, ठका वञी कयूं हिकिड़े चांहिर यार वटि, ॿिए वटि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। उन चांहिर पुछा कयो अदा ॾे ख़बर है त तव्हां वज़ीर ॿियो केरु आहे? चए अदा इहो मुंहिंजो यार आहे। चए हा? चए हा। हिननि खे चांहि पियारे ॾाढियूं कचहरियूं कयईं, मानी जी सलाह ई कोन कयईं। 2 कलाक वेही कचहरी करे वरी ही उथिया आहिनि, ठका वञी कयूं मानिर वटि। हाणे से मानिर वटि वञी कयूं, हिते मानियूं हुन खाराए ॾाढियूं हिननि सां कचहरियूं कयईं। कचहरियूं करे 2 कलाक हिन खे चयूं था हाणे असांखे मोकल ॾे, हाणे असां हलूं था। चए था तव्हांखे मोकल आहे। ठका वञी 12:01 जो टाइम थियो आहे राति जो, सिरवेच वटि सॾु कयूं। सिरवेच खे, सिरवेच निकिरी आयो, चए था अस्सलाम वालेकुम। चए था वालेकुम अस्सलाम। सिरवेच हिननि खां पुछा कयो था ॾे अवाल, मानी खाईंदव चांहि पींदव, हुकुम कयो। चए न था मानी बि खाई आया आहियूं, चांहि बि पी आया आहियूं, जवान जा पुट, तोसां सिर्फ़ु कचहरी करणु आया आहियूं। चए हुकुम कर अदा। चए था हुकुम इहो आहे त बादशाह जेको आहे सो मूंखे माराए थो, मूं चयो हर दोस्त सां ख़बर करे अचां, बादशाह हूअं मूंखे माराए छॾींदो, पर भाउ खे ख़बर त हुजे।
चवंदा इहा ॻाल्हि आहे चए हा इहा ॻाल्हि आहे। हाणे साईं बादशाह त हिन सां गॾु वेठो आहे। हाणे हिन खे वज़ीर खे चई वज़ीर था 2 मिंट रुॻो हिते वेहो। हीउ सिर वेच वियो आहे पंहिंजे घरों तरार खणी बादशाह जो कोट टपी अंदरि जो वञे त ॾिसे त बादशाह जी ज़ाल सां शीदी सुतो पियो आहे। वञण सां शीदी खे ॼुंढनि में वठी मुंडी सॼी कपे खणी आयो। हिन खे अचे चई वज़ीर खे चए अचे वज़ीर हे मुंडी अथई न बादशाह हूंदो न तोखे माराईंदो। बादशाह जूं वाछूं वञी कननि सां लॻियूं। मुंहिंजा जानी हिन खे चयूं था हाणे ॻाल्हि ॿुध इहा हाणे मुंडी लिकाए छॾिजांइ बादशाह जी ख़बर ई कंहिंखे न पवे। चए हा त मां हिन खे दरिया में उछलाए थो अचां न बादशाह हूंदो न तोखे माराईंदो। हिते हिन खां मोकिलाए बादशाह ऐं वज़ीर विया पंहिंजे ॻोठु। वज़ीर पंहिंजे घर वियो ऐं बादशाह जी ज़ाल छा कयो उहो रत वारो बिस्तरो उहो बिना मुंडी वारो धड़ खणी अंदरि मड जे हेठियों रखी ॿिया टपर उछलाए छॾियईं। बादशाह जे लाइ ॿियो नओं बिस्तरो विछाए छॾियईं। बादशाह बि छा कयो ज़ाल खां चए ॾे ख़बर राणी मुंहिंजो बिस्तरो मटाज। चए हा हू मेरो थी वियो हो त मूं चयो हाणे बादशाह ईंदो बिस्तरो मेरो थी वियो आहे तॾहिं मां नओं बिस्तरो तुंहिंजे लाइ विछाए छॾियो आहे। बादशाह त तोखे शाबस आहे तो बिस्तरो मुंहिंजे लाइ नओं विछायो आहे पर हिन बिस्तरे ते जेको बिना मुंडी जे ढूंढ पियो हो उहो किॾे कई। हिते बादशाह दादी जूं 2 टंगूं निकिरी वियूं। मुंहिंजा जानी भॼी तरार में हथु बादशाह दादी विधो आहे। हिन खे छा कयईं तरार बादशाह फुरे उन ज़ाल पंहिंजी जी मुंडी लाहे ऐं 2 हमराहनि खे चयईं त हाणे इहो ढूंढ अंदरि हूंदव इहो बि खणो ऐं हिन खे बि खणी दरिया में उछलाए अचो गॾु गाॾे ते। 2 लाशनि खे खणी वञी उछलाया। मुंहिंजा जानी कल्ह ॾिठोसीं ख़ुशि वेठा हुई। इहे हुई मानर चांहिर सरवेच हुई इहो हिकिड़ो। तो अॼु सरवेच जेको आहे किथे किथे ॾिसण में ईंदो न त ॻाल्हिर बि घणा चांहिर बि घणा मानर बि घणा पर उन्हनि में गदा न थींदी रमज़ान मरे। हा साईं।